यूनियन काउंसिल उडेरोलाल विलेज में बलदियाती इलेक्शन की तैयारियों जोरों शोर से जारी। एमपीए मखदूम रफीक जमा ऐं अॻूणे आईजी सिंध सैयद मुश्ताक अहमद शाह पारां डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर लाइ नामज़द उम्मीदवार सैयद सरदार अली शाह मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त असां पीपल्स पार्टी जा पुराणा ऐं सच्चा वर्कर आहियूं ऐं पार्टी सां वाबस्तगी अॼु जे दौर जी नाहे ऐं पार्टी लाइ असांजूं कुर्बानियूं आहिनि। पीपल्स पार्टी पारां पार्टी टिकट न मिलण ते सैयद सरदार अली शाह चयो त पार्टी तरफां टिकटुनि जी ख़ातिरी बावजूद टिकट न ॾियण अफ़सोस जोॻो अमल आहे, पर पार्टी जो फ़ैसिलो आहे, उन करे असां आज़ाद हैसियत में इलेक्शन में हिस्सो वठी रहिया आहियूं ऐं कामयाब थी मुखालफ़नि जूं ज़मानतूं रद्द कराईंदासीं। एमपीए मखदूम रफीक जमा ऐं अॻूणे आईजी सिंध सैयद मुश्ताक अहमद शाह जन जी भी असांजे पैनल खे मुकम्मल हिमायत हासिल आहे ऐं हू खुली करे असांजी हिमायत करे रहिया आहिनि, जंहिं सबबि असांजे पैनल जी पोज़ीशन इंतिहाई मज़बूत बणिजी वई आहे।